रेती थाणे जी हद में शर बिरादरी के माण्हुनि जो बासरनि ख़िलाफ़ एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। एहतजाज कंदड़नि जीअणो शर, हनीफ शर, अली नवाज़ शर, अली मुराद शर ऐं ॿियनि दाहींदे चयो त असां 20 साल अॻु न्याज़ी बिरादरी खां ज़मीन ठेके ते वरिती आहे। न्याज़ी ऐं भुट्टा बिरादरी जो पाण में प्लाट जे मामले तां तकरार हलंदड़ आहे। उन तकरार सां असांजो को बि वास्तो नाहे। तंहिं हूंदे बि भुट्टा बिरादरी जे कुझु शरपसंद माण्हुनि जंहिंमें ख़ान मोहम्मद भुट्टो ऐं अब्दुल फताह भुट्टो ऐं ॿीहर असांजे वणनि जे तयारु फसल खे गंद साड़ण वारी स्प्रे सां फुहारो करे साड़े छॾियो आहे, जंहिं करे असांजो लखें रुपयनि जो नुक़सानु थी वियो आहे। असीं मिसकीन पोरियत माण्हू आहियूं। असीं लखें रुपयनि जे एवज़ ज़मीन मका ते तौरु वरिती आहे। असां सां ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे। उन्हनि SSP घोटकी खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।